أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى واستكبر وكان من الكافرين. ऐं जॾहिं असां मलाइकनि खे हुकुम ॾिनो त आदम खे सजदो करियो त सभिनी मलाइकनि सजदो कयो मगर इब्लीस शैतान इनकार कयो ऐं हिन तकब्बुर कयो ऐं काफ़िरनि नाफ़रमाननि मां थी वियो। وقلنا يا آدم اسكن أنت وزوجك الجنة وكلا منها رغدا حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين. ऐं असां आदम खे चयो त ए आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल बहिश्त में रहो ऐं तव्हां ॿई उन मां जितां घुरो या चाहियो मज़े सां ख़ूब खाईंदा रहो मगर हिन वण जे वेझो हरगिज़ न वञिजो न तव्हां ॿई ज़ालिमनि नाफ़रमाननि मां थी पवंदव। فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين. पोइ इन्ही चिता हूंदे बि शैतान उन्हनि खे उन खां भुलाए थेड़े विधो ऐं जंहिं नेमत में हुआ उन मां खेनि कढरायाई ऐं पोइ असां हुकुम ॾिनो त अव्हां सभु हितां मां हेठि लही वञो। अव्हां हिक ॿिए जा वेरी दुश्मन आहियो ऐं हाणे अव्हां खे ख़ासि मुद्दत या वक़्त लाइ ज़मीन में रहणो आहे ऐं उते ई ता ज़िंदगी अव्हां जे गुज़र सफ़र जो सामान आहे। فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم. पोइ आदम पंहिंजे रब खां के कलमा दुआ जा जुमिला सिखिया त अल्लाह संदुसि तौबह क़बूल कई बेशक इहो ई तौबह क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। قلنا اهبطوا منها جميعا فإما يأتينكم مني هدى فمن تبع هداي فلا خوف عليهم ولا هم يحزنون. असां चयो यानी अल्लाह हुकुम कयो तव्हां सभु मंझांसि जन्नत मां हेठि लही वञो। पोइ जॾहिं बि मूं वटां अव्हां वटि का हिदायत पहुचे त उन जी पैरवी कजो। पोइ जेके मुंहिंजी हिदायत जी पैरवी कंदा उन्हनि लाइ न कोई ख़ौफ़ हूंदो ऐं न वरी उहे ग़मगीन थींदा। والذين كفروا وكذبوا